नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त बिरिया सिटी मां ख़बर ॾींदड़ बिरिया रोड के मुख़्तलिफ़ वार्डन में सफ़ाई न थियण सबब गटर उथली पिया। नालिन जो गंदो पानी जामा मस्जिद गुफरानिया फारूक में दाखिल तालिब इल्म तोड़े शहरी ऐं नमाज़ी परेशान। उन सिलसिले में जामा गुफरानिया के पेश इमाम कारी अजीज़ुल रहमान शकील सियाल ऐं ॿियनि चयो त बिरिया रोड टाउन इंतजामिया की लापरवाही सबब मुख़्तलिफ़ मोहल्लनि में सफ़ाई न थियण सबब गंदगी जा ढेर लगी विया आहिनि। जंहिं शहर जो गंदो पानी मस्जिद में दाखिल थियण सबब नमाज़ी तोड़े शहरी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि चयो त पब्लिक हेल्थ पारां क़ाइम कयल डिस्पोजल नाकारा थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि स्टेशन रोड गोश्त मार्केट ब्रोई मोहल्ला कीरिया मोहल्ला रेती मोहल्ला समेत मुख़्तलिफ़ जगह ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि। जंहिं सबब मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे। गंदगी सबब शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हर महीने लखियन रुपयनि जी बजट टाउन ऑफिसर ऐं क्लार्क हड़प करे रहिया आहिनि। बार बार ऑफिस जे चक्कर काटण समेत टाउन अमले केतिरा बावजूद को बि अचण लाइ तयार न आहे। शहरनि ॿुधायो त टाउन ऑफिसरनि पारां सफ़ाई अमले खां रिश्वत वठी जबरदस्ती वीज़ा ते मोकिलियो वियो आहे। इन्हनि चयो त एसी बिरिया शाहिद सिरकी बिरिया रोड टाउन अमले सां अहिड़े अमल में शामिल आहे। हिननि आला इख्तियारनि डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज वज़ीर बल्दियात खाते जे आला अमलदारनि ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जी जांच कराए शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बीठल गंदो पानी निकाल कराए सफ़ाई कराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।